बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह के नाम से जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। अरब प्रोडक्शन पेश करे थी एक सिंधी टेली फिल्म ज़िद्दी मानू। राब्ते जे लाइ 0301 29 17 808 असांजे चैनल आरफ अली खे सब्सक्राइब करण न विसारींदा। चेहरो थी माशाअल्लाह सदको वञाए मां अल्लाह। चेहरो थी माशाअल्लाह सदको वञाए मां अल्लाह। अॼु खां पोइ दिल आहे तुंहिंजी। बाबा साईं मूंखे तोसां हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे। चओ पुट कहिड़ी ॻाल्हि आहे? बाबा मुंहिंजी हाणे शादी करायो। हा गुलाम हुसैन अॼु बाबा अचे जो शादीअ लाइ कंहिं छोकिरीअ पसंदि थो करे। हा इजाज़त आहे, मां छोकिरी पसंदि कई आहे। अदा साईं हाणे जल्दीअ में बाबा खे ॿुधायो। हा चाचा गुलाम हुसैन जावेद सही थो चए। चाचा गुलाम हुसैन बाबा खे ॾसे जल्दी जल्दी में चाची घर वठी अचूं। बाबा मां छोकिरी कुंज खे पसंदि कंदो आहियां जेका अचर खान जी धीउ आहे। पुट गुलाम हुसैन इहा त छोकिरी मङियल आहे। तूं का ॿी छोकिरी ॿुधाए त मां हुतां तोखे शादी कराईंदुमि। चाचा गुलाम हुसैन बाबा त सही थो चए। बाबा अचवण करे। बाबा साईं मां शादी कंदुसि त इन ई छोकिरीअ सां कंदुसि, ॿियो कंहिंसां बि न। तो इन छोकिरी में अहिड़ो ॾिठो छा आहे? बाबा मां सभु कुझु ॾिठो आहे हिन छोकिरीअ में। कोन कराईंदुमि हिन छोकिरी सां तुंहिंजी शादी। बाबा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तूं शादी न कराईंदे त मां ज़हर खाईंदुमि। हा मुंहिंजा छोकिरीअ लाइ ज़हर खाइण जी ज़रूरत न आहे। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, बाबा खे मां राज़ी कयां थो, पर मूंखे तूं इहो ॿुधाए तोसां छोकिरी राज़ी आहे? हा दा मूंसां छोकिरी राज़ी आहे। बाबा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ठीकु आहे मां मञां थो छोकिरी हाशिम जे पुट लतीफ़ खे ॾिनल आहे, पर असां भाउ जे ख़ुशीअ जे लाइ कुझु बि करे सघूं था। तव्हां हिकिड़ो दफ़ो आचर जे घर में ॾिसूं त हू छा थो चवे। हा बाबा सॼे ॻोठ खे ख़बर आहे त लतीफ़ वारा लोफर आहे। आचर उन्हनि खे पंहिंजी धीउ कोन ॾींदो, थी सघे त तोसां हू हा करे। हा बाबा चाची जी असांजे मथां मयार त न थींदी नी। पुट सुमेर खान जे तूं चवे थो त ठीकु आहे। जेकॾहिं आचर राज़ी थी वञे थो त लतीफ़ वारा माफ़ करे कोन वेहंदा, हू वॾा ज़िद्दी माण्हू आहिनि। बाबा जेकॾहिं हो ज़िद्दी आहिनि न, असां बि हुननि खां वधीक ज़िद्दी आहियूं। पुट कहिड़े वक़्त बि मां टाइम कढी आचर खाना ॾे वेंदुमि तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि करणा। मुंहिंजा काॾे पे तकड़ी तकड़ी वञी? जाॾे बि वञा तुंहिंजो कहिड़ो कमु? तूं केरु थींदो पुछण वारो? मां आख़िरकार तुंहिंजो मङे थो आहियां, तोखां पुछण जो पूरो मूंखे हक़ आहे ऐं तूं मुंहिंजी ज़ाल आहीं। ठीकु आहे ॾिसंदासीं हुन ॻाल्हि खे। जॾहिं तोसां शादी थिए न पोइ हुकुम हलाइजांइ। आख़िरकार तोखे मुंहिंजे ई घर अचणो आहे। यार ज़रूर खान दरिया खान मुंहिंजे नाले ते वरी ॿीहर माण्हू अॻुवा कया आहिनि। हा यार इहो त सुठनि माण्हुनि खे बि बदनाम कंदो आहे ऐं हीअ दुनिया वारा असां धाड़ियुनि खां नफ़रत कंदा आहिनि। हिन दौर जा माण्हू कंहिंखे मजबूर करे हथनि में हथियार खणाईंदा आहिनि। हा सरदार ज़ोर खान सही थो चवे। कंहिंखे राज़ सां हथियार हथनि में ॾेई चवंदा आहिनि त ॾोह कंदा वठो। हे ज़मानो कंहिं ग़रीब खे इज़त सां जीअण न ॾींदो। जेकॾहिं किथे खून थिए त चवंदा आहिनि त हिन खून कयो आहे,
किथे का फुर थींदी या वरी किथे के माण्हू अगवा थींदा चवंदा आहिनि त हिन कई आहे। ग़रीब माण्हू वञे त वञे काॾे, या त वरी जेल में पए या वरी मजबूर थी दाड़ेल थिए। हे जेके पुलिस वारा आहिनि वॾनि माण्हुनि सां गॾिजी ग़रीबनि खे दाड़ेल कंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खे मारे उन्हनि ते केस हणी इनाम ऐं प्रमोशन वठंदा आहिनि ऐं असुल ॾुआरनि जो साथ ॾींदा आहिनि। न यार न, सभई ऑफिसर ईअं न आहिनि हूंदा। अञा कुझु आहिनि पंहिंजो हिलाल कमाए खाईंदा आहिनि ऐं ॾुआरनि जो साथ न आहिनि ॾींदा। अञा ही कंहिंजे करे दुनिया हले थी। साथियो मुंहिंजे नाले ते माण्हू अगवा थियल कीअं छॾ रहिया आहियूं? सरदार हुनखे त पुलिस बि कुझु नथी चवे। वॾेरे शेर खान जो बि हुन सां साथ आहे। सारंग भली वॾेरे जो साथ हुन सां छो न हुजे, असां वॾेरे खां छो डिॼूं? साथियो जहिड़ो असांजो दरिया खां दुश्मन आहे तहिड़ो वॾेरो असांजो दुश्मन आहे। वॾेरे जा बि असांजे मथां ज़ुल्म थियल आहिनि। हाणे सिर्फ़ु मौक़ो वठी दुश्मन मथां हमिलो कबो। सिर्फ़ु असांखे पकी ख़बर पए त किथे थो रहे, पोइ हुनजे मथां हमिलो कंदासीं। कहिड़ी परेशानी में हिते बीठी आहे? गुलाम हुसैन, मूंखे तुंहिंजी परेशानी आहे। मुंहिंजी परेशानी? हा, तुंहिंजी परेशानी। किथे पाण ॿई जुदा न थी वञूं। अल्लाह साईं ख़ैर कंदो। पुंज तूं परेशान न थींदी कर, छो त प्यार करण वारनि सां अल्लाह साईं गॾु हूंदो आहे। मां इन जे करे परेशान थींदी आहियां किथे पाण ॿिन्हिनि खे ही ज़मानो जुदा न करे छॾे। तूं पंहिंजे पीउ ऐं माउ खे मुंहिंजे रिश्ते लाइ मोकिले छो नथो? पुंज तूं परेशान न थींदी कर, तमामु जल्द पंहिंजे पीउ माउ खे तुंहिंजे घर तुंहिंजे रिश्ते जे लाइ मां मोकिलींदुसि। चरी तूं परेशान न थींदी कर। हा साईं, जेकर तूं चवे तो त मां परेशान कोन थींदसि। खिल सदाई खिलना माण्हू, तुझे खिलण में खुशबू। मीर खान बुलो अकबर बुला, तोखे समायो आहे पंहिंजे साह में मुंह। सदको वञाए मां अल्लाह, चेहरो थी माशाअल्लाह। सदको वञाए मां अल्लाह, अॼु खां पोइ दिला तुंहिंजी लखनि जी खिला तुंहिंजी, लखनि जी खिला तुंहिंजी, लखनि जी खिला तुंहिंजी, लखनि जी खिला तुंहिंजी। मां भी हसीन हिते खोड़ ॾिठा आहिनि, मां भी हसीन हिते खोड़ ॾिठा आहिनि। तुंहिंजे न मटो जानी जोड़ ॾिठा आहिनि। चेहरो थी माशाअल्लाह, सदको वञाए मां अल्लाह। चेहरो थी माशाअल्लाह, सदको वञाए मां अल्लाह। अॼु खां पोइ दिला तुंहिंजी लखनि जी खिला तुंहिंजी, लखनि जी खिला तुंहिंजी, लखनि जी खिला तुंहिंजी, लखनि जी खिला तुंहिंजी। खिलण सां गलेड़न ते चुग पवंदा थी,
खिलण सां गलेड़न ते चुग पवंदा थी, उन अदा ते घणा माण्हू मरंदा थी। चेहरो थी माशा अल्लाह सदको वञाए मां अल्लाह, चेहरो थी माशा अल्लाह सदको वञाए मां अल्लाह। अॼु खां पोइ दिला तुंहिंजी लखनि जी खिला तुंहिंजी, लखनि जी खिला तुंहिंजी, लखनि जी खिला तुंहिंजी, लखनि जी खिला तुंहिंजी। सरवर रिंदगी जाने जिंदुआ, सरवर रिंदगी जाने जिंदुआ। सारी दुनिया में तू ही पसंद आ, चेहरो थी माशा अल्लाह सदको वञाए मां अल्लाह, चेहरो थी माशा अल्लाह सदको वञाए मां अल्लाह। अॼु खां पोइ दिला तुंहिंजी लखनि जी खिला तुंहिंजी, लखनि जी खिला तुंहिंजी, लखनि जी खिला तुंहिंजी, लखनि जी खिला तुंहिंजी। कुर्बान थोड़ी फसल सां महिनत कयो बाबा। हो तारा वॾा पोयों नंबर भरे आयो आहियां, कमदार हुन असली पानी न उड़ो फसल सुकन पिया, सुभाणे बाबा हिन खे भराईंदासीं। कुर्बान ये छोकरी केर आहे ऐं कंहिंजी धीउ आहे? कुर्बान असांखे ॿुधाए त इहा छोकिरी कंहिंजी धीउ आहे? भई सर इहा आचर जी धीउ आहे ऐं लतीफ़ जी मंगा आहे। हा जी छोकिरी आहे, मुंहिंजे दिलि में घर करे। ही वॾेरा दिशा था कनि, ज़रूर खान जी नियत मूंखे सही नथी लॻे, पर मुंहिंजो कहिड़ो कमु, मां पंहिंजे घर थी वञा काठियूं खणी। ये छोरी लतीफ़ जी मंगा है, ये आसानी से तोखे कोन मिलंदी। हिनजे लाइ हिन शैतानी खोपड़ी में सोचणो पवंदो, कुछ न कुछ करणो पवंदो। ऐं हा इहा छोकिरी तुंहिंजी मंग थींदी ऐं तुंहिंजी सेज जी ज़ीनत बणंदी। मुंहिंजो तोसां वाइदो आहे, सम्झी न? रईस नंढा हुकुम कर, हाणे हिन छोरीअ खे गेले हवेलीअ ते खणी हलऊंसि। न कुर्बान न, इहो कमु उते छॾिजो। हलूं। आजा वॾा हाणे मुंहिंजी शादी कराइण। छो लतीफ़ तोखे शादी तकड़ लॻी पई आहे? कामरान भाउ तूं बि चरियो आहे, तकड़ कीअं न कंदो, हिन जी पंहिंजी ज़ाल वेठी आहे। ठीकु आहे भाउ, सही थो चईं तूं।
अदा वॾा मूंखे लॻे थो आचार पंहिंजी धीउ जो संग कोन ॾींदो। छो न ॾींदो आचार पंहिंजो धीउ जो संग? ज़िंदगी प्यार ई न अथसि। कहिड़ी कमी आहे मुंहिंजे भाउ में? त तूं न घबरा, मां आचार ज़रूरु वेंदुसि। कभी ॾाढी लगी आ, सोचां थो त हिकड़ी कमंद जी छड़ी वञा। अॼु लगे थो त अॼु 500,000 खर्ची मिलंदी। अरे कमंद के तड़े उछड़ा वडेरन खां खर्चो ठा। नंढड़ा माली मुझे एक शर्त है, बाकी मां तो खर्ची जाम। हो तार साईं तां जो केड़ो शर्त आ? फिलहाल तो मुखे दुआ कर, बाकी जे कदे मुझी शादी थी वई न त पो मां तोखे पंहिंजे हथन सां 2 एकड़ ज़मीन लिखी ॾींदुसि, बाकी ये खर्ची थई। नंढो रेस कंजूस के दुआ कुल 100 रुपयो ॾियो नहीं। हो तार साईं भला तहां खर्ची करायो। नंढड़ा मवाली हाणे दुआ करे छड़ी जा। वो तारा सही मां तां के दुआ करे छड़ी। बाबा दरवाजे ते केर आयो हुयो? पुटराली लगा दरवाजे ते गुलमीर आयो। पुटराली लगा अता गुलमीर पांजे पुट गुलाम से न लाए रिश्तो खणी आयो धी कूंज लाए। पर बाबा कूंज जो त रिश्तो चला है न लतीफ सां। पुट लतीफा रा वडा लोफर मानू आ, मां पांजे धी जो संग कदे उनके कोन ॾींदुसि। पर बाबा लतीफ वारा त वडा ज़िद्दी माण्हू आहिनि, वो इन रिश्ते तां हथ कॾहिं कोन खणंदा। पुटराली लगा जेको थियो ॾिठो वेंदो। वाह मालिक, तू वाकई मेहरबान आई। मूं जेके चायो उन सां ई शादी थिए थी। मुंहिंजा मालिक वाकई तू प्यार करण वारनि सां गॾु आई।
चोरान उठ मथे गुलाम हुसैन तो वन बंदूक खड़े वन जल्दी बंदूक खड़े वन तू चोर जख्मी थी भजी वियो आहे मूंखे लगे थो त रस्ते में मरी वेंदो। हाँ भा गुलाम से न तू सही तो चई चोर जख्मी थियो आहे। भा गुलाम से न अच तो चोर जे पोयों हलूं किथे वो निकरी न वने। ना मां साथ चोर जे पोयों हलण सही ना है। ना मां साथ या असांजी वॾे में वॾी ग़लती आहे। न मुंहिंजा भाउ न चोर जे पोयां हलण सही न आहे। मां साथ हलीम सही तो चवे इहा असांजी चरिया पवंदी। बाक़ी वशेर त असां उहे पंहिंजी बचाए वरिती आहे। मां साथ हलीमा तूं वञ ऐं वशेर ॿधी आहे। जी मां ॿधी थो अचां। अदा अच त हाणे पाण हलूं। अदा कुर्बान छा थियो ख़ैर त आहे? ख़ैर आहे वाह ख़ैर आहे। दोस्तों रात हिकिड़े घर में वयुमि चोरी करण जे लाइ। वछेर भी छोड़ी थी पर भाग्या जागी पिया उते जख्मी थी पियो। कुर्बाना तोखे अकेलो वञण जुगाए नथो। असां तुंहिंजा एतिरा दोस्त वेठा आहियूं तूं अकेलो वते तो शिकार कंदो। जेकॾहिं असां तोसां गॾु हुजूं हा त तोखे कॾहिं बि गोली न लॻे हा। पोइ मूंखे हाणे इजाज़त ॾियो मां हलां थो वॾेरे बंगले ते। दोस्त कुर्बान मां त चवां थो 2 टे ॾींहं एतिरा ई पओ। तूं ज़ख्मी थियल आहीं काॾे वेंदी? दोस्त दरिया खान वॾेरो असली छॾे ई कोन थो मूंखे। उते भी कमकार घणा आहिनि। दोस्त कुर्बान वॾेरे जा असां ते कई एहसान आहिनि। वॾी ॻाल्हि इहा ई आहे त पुलिस असां सां कॾहिं बि मुक़ाबिलो न कयो आहे। इहे वॾेरे जा असांजे मथां एहसान आहिनि। सरदार दरिया खान मां चवां थो त कुर्बान खे छॾियो भली हू वॾेरे बंगले ते वञे। ठीकु आहे दोस्त। ठीकु आहे कुर्बान तूं भले बंगले ते हल। जेकॾहिं तूं बंगले ते न वें न वॾेरो नाराज़ थी वेंदो। ठीकु आहे दोस्तो पोइ मूंखे हाणे इजाज़त ॾियो मां हलां थो। यारो यारी बिस्मिल्लाह अॼु असांजो सर गुलाम हुसैन घर कीअं बणिजी पियो आहे। वलजी कोन पियो तव्हां जाणी वाणी आयो आहियां। सोट ॿियो त ख़ैर लॻो पियो आहे न? हाँ सोटरा दुआ आहे तव्हांजी सभु ख़ैर लॻो पियो आहे। सोटरा ॾे हाल अहवाल ख़ैर में अचनि थिया? हा उबदार तव्हां मुंहिंजा सोट न पर ॿाहिरि आहियो। तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे। चओ सोटरा कहिड़ी ॻाल्हि आहे? सोटरा मां हिकु छोकिरीअ खे पसंदि कंदो आहियां पर यार छोकिरीअ जी मंगणी कंहिं ॿिए सां थियल आहे। सोट गुलाम हुसैन पर इहा छोकिरी केरु आहे? उहा छोकिरी
आचर खान जी धी आहे कुंज। तो गुलाम हुसैन छोकरी त तोसां राज़ी आ न कन हू राज़ी ना आहे। सोट मंठारा छोकरी मुसां राज़ी आहे। सोट पो कहिड़ी गलती आहे कोर्ट त खुली पई आहे। न सोट न मां कोर्ट कोन कंदुसि। बा करे बशक सोट जो निकाह छोकरी असां ईअं पढ़ाईंदासीं पंहिंजे ॾाढ ते। आचर त ग़रीब आहे हो कुझु कोन कंदो। बाक़ी रहिया इहे लतीफ़ वारा इन्हनि सां मुंहुं ॾियणु असांखे चङी तरह ईंदो आहे। बाबा ताता ते तेरे तू ॾाढो न ॿुधायो। न पुट न चाचे गुलाम हुसैन खे जहिड़े जूं ॻाल्हियूं कोन था ॿुधायूं। सोट तूं न घबराए असांजो तोसां साथ आहे। सोट हाणे मां हलां थो अलाह साईं ख़ैर कंदो। ठीकु आहे सोट गुलाम हुसैन तूं हाणे भले वञ बाक़ी हाल अहवाल सॼो मोबाइल ते ॿुधी जा। ठीकु आहे त पोइ सोट ठीकु आहे सोट मां हाणे हलां थो। ठीकु आहे सोट ठीकु आहे सोट सोट गदा पिया। अरे उठिया अरे छा पियो करे? होतारा बाबा साग पियो पटिया। कंहिंखां मोकल वठी साग पियो पटे? हाँ होतारा साग लाइ कहिड़ी मोकल वठां? कलो को वात गाड़ो छोरो थी तू मूंसां बहस तो करे? गरीब आहियां तॾहिं सोचुमि त साग पटे घर वञी भाॼी ठाहींदुमि। अरे जेकॾहिं गरीब आहियो त पोइ मलो न ॾे। साग थो पटिया हाणे हिक मनी साग पटे कपर में वञी मलाखन खां साग वठ जाए। अब्दार अली तोखे हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी ॿुधायां। चओ ता कहिड़ी आहे ख़ुशख़बरी? ख़ुशख़बरी इहा आहे त सौट गुलाम हुसैन खे आचर पंहिंजी धीउ जो संग ॾेई छॾियो आहे। अदा इहा त तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। हाणे अनक़रीब सोट जी शादी थींदी। इहो त तमामु भलो थियो जो सोट खे पंहिंजो प्यार मिलियो आहे। बाबा मूं त लॾे दो आटा ते दी दादी जी। अदा सोट गुलाम हुसैन खां पुछो थी त कॾहिं तो शादी करे? हा मुंहिंजा भाउ मूं पुछियो थमांसि हीउ महीनो छॾे मथे महीने में शादी थींदसि। अब्दार अली हिकु जाइ ते मां रिश्तो ॾिठो आहे मुंहिंजी दिलि चए थी तोखे शादी करायां। अदा मोहम्मद हसन हाणे अदा अब्दार जी शादी करायो केसी ताईं अदी असांखे मानी पचाए खाराईंदी। इहो त सुठो थियो जो अदी जी शादी पाड़े में थियल आहे घर घर में आहे न त असां बुख मरी वञूं हा। या त शाफ़ साहिब न्याणी खे जो हर रोज़ असांखे मानी मोकिले थी। ठीकु आहे अदा जेका तुंहिंजी मर्ज़ी भाई मुंहिंजी मर्ज़ी। छोरी काथे आहे तुंहिंजो भाउ ऐं बी? छो कहिड़ो कमु आहे उन्हनि में? उन्हनि खे मौत जी निंड ॼण आया आहिनि। छा? हा उन्हनि तुंहिंजे रिश्ते ॾियण खां इनकार कयो आहे। हाणे असां उन्हनि खे मारे पोइ वापसि वेंदासीं। हे ॾिस मां तव्हांखे ॿाहूं थी ॿधां हितां हलिया वञो। मुंहिंजे पीउ ऐं मुंहिंजे भाउ खे न मारियो। मां राज़ी आहियां रिश्ते लाइ। मां लतीफ़ सां शादी कंदसि। छोरी हाणे तोखे ॻाल्हि सम्झ में अची वई। ठीकु आहे हाणे असां वञूं था। मां बाबा ऐं अदा वञे वञा हू ज़मीन ते कमु था कनि। किथे दिलावर वारा उन्हनि ॾे त कोन वेंदा। कुंज तूं तकड़ी तकड़ी काॾे पई वञी? गुलाम हुसैन मुंहिंजो रस्तो न रोक। मां मजबूर आहियां मूंखे छॾ त मां वञा। कुंज कहिड़ी ॻाल्हि आहे? छा मूंखां ग़लती थी आहे छा? न मुंहिंजा जानी
तोखां ग़लती काई बि नाई थी। तोखे त ख़बर आहे मुंहिंजो रिश्तो लतीफ़ सां थियल आहे नंढपण खां वठी। ऐं उन्हनि धमकी ॾिनी आहे त तुंहिंजे पीउ ऐं तुंहिंजे भाउ खे मारींदासीं। गुलाम हुसैन मूंखे विसारे छॾ, मां मजबूर आहियां, मां तोसां शादी न करे सघंदसि। कुंज, जॾहिं त तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजो भाउ तुंहिंजे रिश्ते ॾियण लाइ तयारु आहिनि ऐं उन्हनि त हा बि कई आहे, चरी तोखे छा थी वियो आहे ऐं हीअ तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे? मूंखे लॻे थो त तुंहिंजो मूंसां प्यारु न आहे। तोसां प्यारु आहे पर मां मजबूर आहियां। बाहिल गईड़े वेरी विछोड़ा धार कयो दिलदार थई। बाहिल गईड़े वेरी विछोड़ा धार कयो दिलदार थई। रहम न आहे तोखे ज़रे जो, रहम न आहे तोखे ज़रे जो, छो कयो आज़ार थई। बाहिल गईड़े वेरी विछोड़ा धार कयो दिलदार थई। बाहिल गईड़े वेरी विछोड़ा धार कयो दिलदार थई। तोहफ़ा तुंहिंजा वे सकारा लुट जी वियासी गार सारा। तोहफ़ा तुंहिंजा वे सकारा लुट जी वियासी गार सारा। ज़रे ज़रे रुगो सूर आहिनि छो देना इंतज़ार थई। ज़रे ज़रे रुगो सूर आहिनि छो देना इंतज़ार थई। रहम न आहे तोखे ज़रे जो, रहम न आहे तोखे ज़रे जो, छो कयो आज़ार थई। बाहिल गईड़े वेरी विछोड़ा धार कयो दिलदार थई। बाहिल गईड़े वेरी विछोड़ा धार कयो दिलदार थई। जिंदगी अकेली आहे मुसाफिर, ज़ालिम दूर कयो थई दिल पर। जिंदगी अकेली आहे मुसाफिर, ज़ालिम दूर कयो थई दिल पर। कहिड़े कम जी आहयाती सुञो मूले संसार थई। कहिड़े कम जी आहयाती सुञो मूले संसार थई। रहम न आहे तोखे ज़रे जो, रहम न आहे तोखे ज़रे जो, छो कयो आज़ार थई। बाहिल गईड़े वेरी विछोड़ा धार कयो दिलदार थई। बाहिल गईड़े वेरी विछोड़ा धार कयो दिलदार थई।
मजनू मस्ताना मिले मन यार चकरानी जो दर्शन मजनू मस्ताना मिले मन यार चकरानी जो दर्शन दिल जी तां आहे रब के हाणे हयाती बार थी दिल जी तां आहे रब के हाणे हयाती बार थई रहम न आहे तोखे सरे जो रहम न आहे तोखे सरे जो छो कयो आज़ार थई बाहे लगईड़े वेरी विछोड़ा धार कयो दिलदार थई बाहे लगईड़े वेरी विछोड़ा धार कयो दिलदार थई। बाबा मूंखे न त मां कमु कयां। बाबा ओ बाबा ओ बाबा हाँ दिया कूंजा अचा तो अचा कूंजा तू ऐं ज़मीन ते खेत आहे अदा दिलावर वारा आया हुया चवन पिया तुंहिंजे पीउ खे तुंहिंजे भाउ खे मारींदासीं तंहिंजे करे मां भॼंदी भॼंदी आई आहियां अची ताईं तूं एॾा मोतबर न आहिनि थिया जो असांखे मारींदा दे कूंजा तू परेशान न थी हो कुछ भी कोन कंदा। हाँ कूंजा हू रुगो खाली धमकियूं न ॾियनि बाबा अचु त हाणे घर हलूं ॿियो कमु सुभाणे कंदासीं पुटराले दादा ठीकु आहे त पोइ हलो त घर हलूं। हाणी मज़ो ईंदो जॾहिं न ही वीडियो लतीफ़ ॾिसंदो मूंखे लॻे कोन थो माठ करे विहंदो हाणी नी ॿिन्ही धुरुनि जे विच में अहिड़ी त खूनी रांदि पैदा थींदी जो हिन पूरे ॻोठ जो सुकून ही बर्बाद थी वेंदो। हाणी खुशखबरी वञी तो भोतार खे ॿुधाया अस्सलाम वालेकुम भोतारा। वालेकुम सलाम। लतीफ़ अरे कॾहिं खां तुंहिंजी गैरत ख़तम थी वई आहे हाँ छो ये बेगैरत थियो आई अरे सर असांजो कहिड़ो कमु कयो आहे तूं असांखे बेगैरत थो सम्झे या कावड़ असां ते न पर वञी गुलाम हुसैन ते कर तूं छा कयो गुलाम हुसैन तुंहिंजे मंग सां गुलाम हुसैन सरियाम इश्क तो कंदो वते ऐं तोखे ख़बर ई न आहे छा इहो असां नथा चऊं पर सॼो ॻोठ थो चवे भोतार इहा ॻाल्हि कूड़ी आहे भोतार इहा ॻाल्हि कूड़ी आहे लतीफ़ इहा ॻाल्हि सोराना सही आहे जे तोखे इतबार नथो अचे न त मूं वटि वीडियो आहे तोखे ॾेखारियां थो ॾिस पंहिंजे मंग जा कारनामा त छा थी कंदी वते अगर तव्हां को कुछ नथो थिए न मूंखे ॿुधायो मूं वटि माण्हू आहिनि ॾिसो त कीअं तो ये खेल ही ख़तम करे ॾियांव भोतार गुलाम हुसैन खे असां कोन माफ़ कंदासीं भोतार हाणे गुलाम हुसैन मों कोन बची सघंदो
सच चवंदा आहिनि त ग़रीब जी रग खे वठ, ग़रीब जी गैरत खे ललकार, तूं बाहि पड़जी ईंदो बाहि। हाणे ॾिस त कीअं तो ॻोठनि खे बाहियूं ॾे। तॾहिं त चवंदो आहियां शेर कंहिंजो न आहे ख़ैर। अस्सलाम वालेकुम बतारा। वालेकुम सलाम। अॼु भला दरिया खाने कीअं यादि कयो अथव? तुम्हें हिकिड़ो कमु पियो आहे। हुकुम कयो बतारा साईं, छा करिणो आहे? दरिया खान हिकु मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। आचर पंहिंजे पुट अली रज़ा सां गॾु ज़मीन ते वेंदो आहे ऐं ॿई अकेला हूंदा आहिनि। इहो मौक़ो वठी करे हिननि खे ख़तमु करे छॾ। ईअं सम्झ त मरी वियो भोतारा साईं। पर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, इहा ख़बर कंहिंखे बि कोन पए त हिननि खे मां मारायो आहे। तेस बाबा, इहा ख़बर कंहिंखे बि न पवंदी। ओके, ख़ुदा हाफ़िज़। रईस वॾा, हाणे जहिड़े जो मज़ो ईंदो। लतीफ़ वारा सम्झंदा त अली रज़ा खे ग़ुलाम सेनारनि मारियो आहे। अदा वॾा, क़ुर्बान जी ॻाल्हि सोराना सही आहे। बाबा, हे त पाण विड़ी विड़ी मरी वेंदा, बाक़ी असांखे छा फ़ाइदो मिलंदो? मूंखे इहो फ़ाइदो मिलंदो त गूंज जो संग मूंखे मिलंदो ऐं पाण में विड़ी बर्बाद थींदा। दोस्तो, भोतारा हिकिड़ो कमु चयो आहे, उहो कमु असांखे ज़रूरु करिणो आहे, पर हिन अली हैदर असांजे लाइ हज़ार कयो आहे। दोस्त दरिया खान, मां त चवां थो सभ खां पहिरियां इन अली हैदर खे पूरो कजे। दोस्त दरिया खान, वहीद सही थो चवे। इहो अली हैदर असांजे रस्ते जो कंटो बणिजी चुको आहे। दोस्तो, मुंहिंजी सलाह इहा आहे, सभ खां पहिरियां जेको वॾेरे कमु चयो आहे उहो करिणो आहे। हा सरदार, पोइ हलो त हलूं। बाबा साईं, लगे तो तारी चाल है क्या मां कोन थी उन छोरी कुंज लाए तो मुझो हाथ फाटे। बस बस मुझा पुट बस, तुझे छोरी लाए हाव न फाटे। छोड़ो एक दफ़ो ये माण्हू मरण दे त पोइ सॼो राज ॾिसंदो, पोइ कुंज तोखे वलर सुधो तो हाणे हवेली में जा। अदा शेर खान, असां वारे भाटे खां हाणे सब्र कोन थो थिए। चाचा साईं, हिन खां सब्र कीअं थींदो? हिन जी त छोरीअ सां दिलि लॻी वई आहे। मूंखे इजाज़त ॾियो त हिन छोरीअ खे वारनि खां वठी अची तव्हांजे कदमनि में फिटी कयांसि। हा दा साईं, कुर्बान सही थो चए। न न, ये करण जी का ज़रूरत न आहे। छो तो गुलाम शेर वारा बि ज़िद्दी त लतीफ़ वारा बि ज़िद्दी, पाण में विढ़ी मरंदा पर मुड़ंदा कोन। छो जो शेर वो कंहिंजो न आहे ख़ैर।
बंद कंदुमि। अदा साईं हाणे त बकून थी चुका आहिनि ईअं सम्झो त हाणे ॿाहिरि भड़की रही आहे। अड़े मां बि त इहो ई चाहियां पोइ त ईअं थिए छो जो लतीफ़ जो भाउ आहे उहो बि ॾाढो ज़िदी आहे पंहिंजो भलो त ज़रूरु वठंदो। हाणे मज़ो ईंदो लतीफ़ ऐं ग़ुलाम हुसैन पाण में विड़ी न मरंदा तेसिताईं मुड़ंदा ई न। बाबा सरवर हाणे तूं न घबरा हाणे तुंहिंजी मंज़िल वेझी आहे। बाबा साईं मुंहिंजी त कुंज सां अलाए कॾहिं शादी थींदी उहो त अलाए कॾहिं ॾींहुं ईंदो जंहिं ॾींहुं मां मथे ते मोड़ ॿधंदुसि ऐं तव्हां वॾी महफ़िलियूं कराईंदो। अदा तूं न घबराए तुंहिंजी शादी कुंज सां जल्द थींदी। न डारेस वॾो को तकिड़ो आहे जॾहिं वॾो भूतार तोखे चए थो न तुंहिंजी जल्द शादी थींदी बाक़ी इहा तकड़ छॾे रईस वॾा नंढे भूतार जी शादी थींदी पोइ त वाह वाह थी वेंदी। वाह थी अहिड़ी थींदी सॼो ॻोठ जागी रहे झूमरियूं थींदियूं ऐं तोसां वाइदो आहे शमन अली मीरानी खे घुराईंदो ऐं पंहिंजे यार खे वॾी महफ़िल थींदी वाह दवा दम वक़्तु कलंदर। वॾा थी मूंसां ॻाल्हाए मुंहिंजा भाउ मूंसां ॻाल्हाए जॾहिं मूंखे मानी बचाइण में देरि थींदी मुंहिंजा भाउ तूं मूंसां जहिड़ो कंदो आहीं त हाणे मूंसां जहिड़ो केरु कंदो मुंहिंजा भाउ उथी मूंसां ॻाल्हाए मुंहिंजा भाउ तुंहिंजी भेण तोखे सॾु थी करे मुंहिंजा भाउ उथी मूंसां ॻाल्हाए मुंहिंजा भाउ। दिया भाउ तोसां कॾहिं बि कोन ॻाल्हाईंदो साल भर मारे छॾियो त मां कार करे छॾियां। उथी अदा उथी मूंसां ॻाल्हाए मुंहिंजा भाउ उथी अदा उथी अदा अदा उथी मूंसां ॻाल्हाए। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अली रज़ा खे कंहिं मारियो आहे। अगरि अली रज़ा खे लतीफ़ मारियो आहे त लतीफ़ जे भाउ जमील खे कंहिं मारियो। अदा असांखे कहिड़ो फ़र्क़ु थो पए लतीफ़ भाउ मोह आहे त बाबा ये कंहिंजी चाल त न आहे जेकॾहिं इहा कंहिंजी चाल आहे इहा चाल असां खेॾे केरु थो इहो लिकियल दुश्मन असांजो आहे कहिड़ो बाबा इहा ॻाल्हि में सम्झ में नथी अचे। केरु बि हुजे ऐं किथे बि हुजे असां पंहिंजे दुश्मन खे माफ़ कोन कंदासीं। हाशिम जा छोरा हाणे असां सां कोन ठहंदा। बाबा ठहणु असां बि हुननि सां कोन था चाहियूं लतीफ़ जो भाउ मूं आहे असां न आहे मारियो इहो पलाद हुननि सां कंहिं ॿिए कयो आहे सभु असां पिटाई वेठा आहिनि। बाबा तूं परेशान न थी जेको थियो ॾिठो ईंदो। हाणे त ख़बर न आहे अलाए छा थींदो लतीफ़ वारा वॾा ज़िदी माण्हू आहिनि। अल्लाह साईं तूं ई मुंहिंजे बचन ते ख़ैर कजांइ। अदा मोहम्मद हसन सौट गुलाम हुसैन अस्पताल खां मोटी आयो अथई। जी हाकिम भाउ मूंखे सौट सुमेर फ़ोन करे ॿुधायो आहे। अदा साईं मूंखे हिकिड़ी ॿी ख़बर पई आहे आचर जे पुटु अली रज़ा खे ख़बर न आहे त कंहिं मारियो आहे ऐं दिलावर जो बि भाउ मोह आहे। अदा उबदार अली रज़ा खे लतीफ़ मारियो हूंदो। भाउ मंठार लतीफ़ जो बि भाउ मोह आहे पर ख़बर न आहे त हुन कंहिं मारियो आहे। सौट सुमेर पंहिंजे भाउ गुलाम हुसैन जे प्लांत में लतीफ़ जे भाउ खे मारियो हूंदो। न न ईअं न आहे जे सौट वारा पलांद कना असांखे ॿुधाइनि हा। अदा मोहम्मद हसन मूंखे लॻे थो त हिननि जो को ॿियो दुश्मन आहे जेको पंहिंजो पलांत करे वियो आहे। अदा हाणे त लतीफ़ वारा माट करे कोन वेहंदा। जेकॾहिं लतीफ़ वारा माट करे कोन वेहंदा त असां बि सौट वारनि खे अकेलो कोन छॾींदासीं। अदा मोहम्मद हसन सौट वारनि कॾहिं बि असांखे अकेलो न आहे छॾियो हर दुख सुख में असांजो साथ ॾिनो आहे सौट वारनि खे अकेलो कोन छॾींदासीं। अदा कुझु बि थिए पर सौट वारनि खे अकेलो न आहे छॾिणो। कुर्बाना मुझे छोरा तो रोक्यो थी आचर अज मरण लाइ तैयार थी वई अरे मौत जा मारू अची पुगा थी अरे आचर जॾहिं न तुझे खून जो इंसाम गुलाम हुसैन ते लॻंदो खुदार बि ॾाढो ख़ुशि थी वियो
अरे अरे मां त खयो ही तॾहिं त कुर्बान जे साम्हूं आहे। दस मेरे केतिरा ॾींहं हथ ते हथ रखी वेंदासीं। असांखे गुलाम हुसैन जो पलांद करणो आहे लतीफ़ खां। हा दा जावेद सही थो चवे। जेकॾहिं असां पलान न कंदासीं त लतीफ़ वारा सम्झंदा असां कमज़ोर थी विया आहियूं। अदा गुलाम हुसैन लतीफ़ हुनजा भाउर असां ॾे अची रहिया आहिनि। मूंखे लॻे थो हुन मौत खयूं आहे। अदा सियाणा सच चवंदा आहिनि जॾहिं गिदड़ जो मौत ईंदो आहे त उहो शहर जा रस्ता पुछाईंदो आहे। शहर जा अदा मूंखे लॻे थो त उन्हनि खे मौत खयूं आहे तॾहिं त असांजो रुख कयो अथऊं। जी मुंहिंजा भाउ तूं सही थो चवीं। जल्दी हल ईअं न थिए जो लतीफ़ वारा निकिरी वञनि। हा दा अच त पोइ हलूं। अदा मोहम्मद हसन तू घबराए न। दुश्मनन खे मारे पोइ हितां मोटंदासीं। मंठार घबराईंदुसि मां न पर दुश्मन घबराईंदा। लतीफ़ा तो रुगो मुझे एक दफ़ो साम्हूं अचो। कसम खुदा जो हिन पूरे हथियार जूं गोलियूं तुझे वात बि न आहिनि त मुंहिंजो नालो बि गुलाम हुसैन आहे। न मुंहिंजो नालो गुलाम हुसैन। पंहिंजे भाउ खे दफ़न करण खां पहिरियां पलांद कंदासीं। मुंहिंजा भाउ गुलाम हुसैन तूं न घबरा। ओ पुट कमेल हिकिड़ो भाउ माराए अची निकितो आहे पोइ बि न पियो तोखे सुकून मिले। अदा
अदा गुलाम हुसैन असां पंहिंजे भाउ जो ज़रूर पलान कंदासीं। बाबा दुश्मन माफ़ न कजा, असां चाचे खे मारियो अथऊं। दादा जेसी ताईं लतीफ़ जे भाउ खे न मारींदासीं तेसी ताईं सुख सां कोन वेहंदासीं। अदा सुमेर असांजो भाउ एजाज़ असांखे अकेलो कई थो वञे। अदा मोहन हसन सोटरा एजाज़ जो खून थियो आहे। सोटरा वारनि खे असांजी ज़रूरत पइजी सघे थी। अदा लतीफ़ वारा ॾींहं ॾिठे जो असांजे सोटरनि सां मुक़ाबिलो करे असांजे सोटर खे मारे भॼी विया आहिनि। असांखे पंहिंजे सोटर जो पलात करणो आहे। पलात अदा साईं मां त चवां थो हाणी जो हाणी असां लतीफ़ खे या हुनजे भाउ खे मारे सोटर गुलाम हुसैन वारनि खे ख़ुशख़बरी वञी ॿुधायूं। तव्हां सभु ठीकु था चओ। सभ खां पहिरियां असांखे सोटर वारनि ॾे हलणो आहे ऐं उन्हनि खां सलाह वठूं त हू छा था चवनि। अदा मां त चवां थो हिते वेही वक़्तु विञाइण खां बहितर आहे तॾहिं सोटर वारनि सां मिलूं। हा अदा हलो त हलूं। गुलाम हुसैन जे भाउ खे मारे आया आहियूं। लतीफ़ा इहो मूंखे हथियार त ॾेखारो। लतीफ़ा ही हथियार त काफ़ी पुराणो थी चुको आहे। अॼु हिनखे आज़माए था ॾिसूं तोखे मारे थो जाता। नंढारे सा ये तव्हां छा पिया चओ? बिल्कुलु सही पियो चवां। छो जो मां तुंहिंजी मंग कूंच ते आशिक़ हुयुसि। सोचुम त ॿिन्हिनि धुरनि खे विढ़ाए कूंच सां शादी मां कयां। मां मरी वियो मधु जो ख़त्म न धुरो। चाचा साईं हिन जा भाइर सम्झंदा त हिनखे गुलाम हुसैन मारियो आहे। भोतार साईं तव्हांजो कोई जवाब ही न आहे। भाटिया ईअं सम्झ त तुंहिंजी शादी थी वई। भोतार साईं अचो निकिरण जो कयो कोई ॾिसी न वठे। दिलावर जल्दी कर त भाउ लतीफ़ खे अस्पताल खणी हलो। मुंहिंजा भाउ कामरान अस्पताल खणी वञण जी का बि ज़रूरत न आहे छो जो मां बची वञी कोन सघंदुमि। अदा दिलावर तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधाइणु चाहियां। असांजा गुलाम हुसैन वारा दुश्मन न आहिनि, वॾेरा आहिनि। असांजे भाउ जमीला खे बि वॾेरनि मारियो, अली रज़ा खे बि वॾेरनि मारियो। असां वॾेरनि जे चवण अची गुलाम हुसैन जे भाउ खे मारे आयासीं। अदा उहे असांजा ॾोही न आहिनि पर असां उन्हनि जा ॾोही आहियूं। मूंखे बि वॾेरनि ई गोलियूं वयूं आहिनि। ही छा थो चवीं तूं? जिन खे असां दुश्मन सम्झो उहे असांजा दुश्मन न आहिनि, जिन खे असां सॼण सम्झो उहे असांजा दुश्मन निकिता। कोन माफ़ कंदासीं वॾेरनि खे। अदा अदा
चवंदसि न मुंहिंजी हिकिड़ी सलाह वठ गुलाम हुसैन जो साथ न ॾे। गुलाम हुसैन मुंहिंजो पंहिंजो आहे, मुंहिंजो सौट आहे, उन जो साथ कोन छॾींदुसि। लॻे थो तोखे ऐं तुंहिंजे भाइरनि खे ज़िंदगी प्यारी न आहे। जेकॾहिं तोखे ज़िंदगी पंहिंजी प्यारी आहे गुलाम हुसैन जो साथ करे न ॾे। अदा साईं ही वॾेरा असांखे धमकियूं ॾेई डिॼाइनि था। अदा वॾेरो चए थो त हिननि खे धमकी ॾींदुमि ते डिॼी वेंदा। वॾेरा ये धमकियूं न ॾे, असां तुंहिंजे धमकियुनि खां डिॼण वारा न आहियूं। तूं असांजे सोट खे हथ लाइ ॾेखारिजांइ त पोइ तोखां पुछंदासीं। मां पंहिंजे सौट गुलाम हुसैन जो साथ कोन छॾींदुसि। अजायो तूं बि मरंदे ऐं पंहिंजा भाइर बि मराईंदे। वॾेरा तोखे जेको करणो आहे सो वञी कजां। असां पंहिंजे सौट गुलाम हुसैन जो साथ कोन छॾींदासीं। भोतार साईं ये वॾा ज़िद्दी माण्हू आहिनि, मरंदा पर मुड़दा कोन। अरे गोह के खड़े खुट्टी तोले चिटकारन जा घर हाणे मरला जाती। अरे एकलो मुर्स माण्हू आहे, हथियार रखण ते ख़बर पए। अरे या ख्वाहिश तुझी पूरी थो क्या। कुर्बान साथो टक्कर खाए। अरे तुझे औकात चाहे मुझे सामू आए तो मुंह पे हुदे करे। बस मेरा तोखे केॾा दफ़ा झलियो आहे त घर खां अकेलो न निकिरंदो कर। मुंहिंजा भाउ तोखे छा थी वियो? मूंखे ॿुधाए तोखे छा थी वियो? मुश्किल उथी मथे त डॉक्टर ॾे था हलूं। उथ 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 मथे उथ। हलिया हलिया हलिया।
ख़ुदा मोहम्मद हसन खे चवां त हीअ टारी बि वढाए खपायूं 5 रुपया थी पवंदा। करीम बख्श अॼु मूंखे ॿुधाए त तोखे मुंहिंजे हथां केरु बचाई? वॾेरा तूं छा थो चई? तूं मूंखे मारे बची वञे? जेकॾहिं तो मूंखे मारियो त मुंहिंजा भाइर तोखे ज़िंदा न छॾींदा। करीम बख्श तूं न घबरा, तो वांगुरु तुंहिंजे भाइरुनि खे मारींदासीं। तूं मारींदे मुंहिंजे भाइरनि खे? मुंहिंजा भाइर शींहं अथई, हुननि खे हथ लाहिण जी कोशिशि कंदे त पुर्ज़ा पुर्ज़ा थी वेंदे। वॾेरा चङो कयो जो हिनखे मारियो, हिन जो इल्ज़ाम लतीफ़ जे मथां ईंदो। यार गुलाम हुसैन कीअं अचण थियो आहे? यार अली दर तुंहिंजे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आंदी आहे। गुलाम हुसैन कहिड़ी ख़ुशख़बरी आहे असांजे लाइ? ख़ुशख़बरी आहे त सुभाणे वॾेरो बंगले खां ॿाहिरि थो निकिरे। सोचुमि त पंहिंजे यार अली दर खे ॿुधाए अचां। हा अली दर असां तोॾे वॾी उमेद खणी आया आहियूं। सुभाणे कुझु बि थी पए हटणो न आहे, जा मरणो आहे जा मारणो आहे, पर वॾेरे खे ज़िंदा न आहे छॾणो। सुभाणे वॾेरे सां हिकु कहाणी थींदी। ॾिसूं था त इहो वॾेरो असां खां कीअं थो बचे। ठीकु आहे गुलाम हुसैन, सुबुह असां अची वेंदासीं। ठीकु आहे यार, त पोइ मूंखे हाणे इजाज़त ॾे, सुभाणे कढबासीं। चङो यारो यार। ठीकु आहे गुलाम हुसैन, हाणे तोखे इजाज़त आहे, तूं वञी सघे थो। चङो यारो यार। सरदार गुलाम हुसैन त ख़ुशीअ जी ख़बर ॿुधायो आहे। सरदार मां त चवां थो वॾेरे सां अॻियां पोयां हिसाब कंदासीं। सरदार मूंखे त रुगो सुबुह थियण जो इंतज़ारु आहे। ठीकु आहे दोस्तो, रुगो सुबुह थियण ॾियो, वॾेरे सां हिकु ई कहाणी थींदी। गुलाम से न वडेरा जिंदा वापस न वञनी। मुंहिंजा भाउ न वेंदा, या मरबो या मारबो, वडेरनि खे ज़िंदा न आहे छॾणो। अचो मूंसां।
अज तो के मारे ओ मैं तो समझो दरिया खाने के मारे करे तुम मुर्स मारू थी दे ओ तुम मरण दे दा जोर थी सही तो चए दा सही तो चए असा जे वकड़ खा अताणी को बच्चो आछा जो ही बचदा अदा साईं मरंदा के ना ही दिसो दुश्मन ढेरी लगा पिया थी मुखे इन गाल जी खुशी ॾाढी आ पंहिंजा समूरा प्लान पूरा कया हन अदा वडेरन त बेगुनाह असां जे हथन में हथियार रखणा छड़िया न त हिन हथियार रखण जो असां को शौक़ न हो उन्हनि जो मुकाबलो एड़े तेड़े सां नाहे थियो हिननि जो मुकाबलो शींहनि सां थियो आहे शींहनि सां 100 गिदड़ गॾिजी शींहं जो शिकार नथा करे सघनि असां त 4 शींहं आहियूं अदा साईं पंहिंजा प्लान त पूरा थी विया अचु त हाणे घर हलूं ठीकु आहे मंठार अचु त पोइ घर हलूं करी
काफी स्मरा स्मरा हिण मिलाए मुसनाज़ पियो करी हिण मिलाए मुसनाज़ पियो करी नथो अचाए त इलाज पियो करी नथो अचाए त इलाज ओ तुझी कावड़ में आ कुर्ब खड़ो तुझो प्यार हलाए छाहू ओ तुझो प्यार हलाए छाहू ओ तुझी कावड़ में आ कुर्ब खड़ो तुझो प्यार हलाए छाहू प्यार हलाए छाहू Santa